समाजी लेवल ते इतिहाद ऐं हिक ॿिए सां भाईचारे ते ॻंढियल आहे। हिते को बि वॾेरो जागीरदार बोतार मनशियात फरोश खे असां दाख़िल थियण न ॾिनोसीं कॾहिं। हिते हाणे इहो मामिलो थी वियो आहे त हिते कुझु माण्हुनि जे असर रसूख खे रखण लाइ, कुझु माण्हुनि जे पंहिंजा खांचा ठाहिण लाइ, कुझु माण्हुनि जो शहर ते दाबो रखण लाइ हिते पंहिंजा टाउट ऐं पंहिंजा नुमाइंदा मुक़ररु कया आहिनि, जेके चोर बि आहिनि ऐं चौकीदार बि आहिनि, जेके राति जो चोरियूं बि कनि था, ॾींहं जो असां सां एहतजाजनि में बि असां सां गॾु बि बीठा आहिनि ऐं वॾियूं रड़ियूं ऐं रांबाड़ कनि था ऐं उहे रिपोर्टूं वञी उन्हनि ताईं पहुचाइनि था, साईं अॼु हीअं थियो, अॼु हीअं थियो, अॼु शहर वारनि हीअं चयो। असांखे पाण खे मुतहिद थी रहणो पवंदो, असांजे शहर खे मुतहिद थियणो पवंदो, तॾहिं ई असां इन्हनि अटकल बाज़ुनि सां ऐं इन्हनि बोतारनि ऐं जागीरदारनि ऐं उन्हनि जे टाउट नुमाइंदनि सां मुंहुं ॾेई सघूं था। रही ॻाल्हि पुलिस जे किरदार जी, पुलिस जो किरदार जेको आहे उहो सख़्त खां सख़्त तरीन माना हिकिड़ो मुज़म्मत लाइक़ रहियो आहे। पर हिते ॾिसो असां वटि हर इदारो पंहिंजो टाउन हुजे, ॿिया इदारा हुजनि, शहर जे बुनियादी सहूलियतुनि जे इस्तेहसाल लाइ वेठा आहिनि। रेवेन्यू में वञो, शहर जे माण्हुनि खे 4-4, 5